नाज़रीन, जाती मां अमीन थेम जी रिपोर्ट मूजिबि जाती तहलके जो तारीख़ी ॻोठु शाह कपूर नई तकबंदियुनि खां पोइ मसइलनि जो शिकार थी वियो आहे। ॻोठु शाह कपूर में बिजली, गैस, वाटर सप्लाई समेत का बि बुनियादी सहूलियत मौजूदु न आहे, जंहिंजे करे ॻोठाणा ॿुटे अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। ॻोठु शाह कपूर जे रहिवासियुनि फ़क़ीर अब्दुल वाहिद ठाराणी, मोहम्मद शरीफ जत, खादम हुसैन शाह, वफ़ा हुसैन शाह ऐं ॿियनि चयो आहे त दीवान शुगर मिल जे गंदे पाणी वारी सिम नाले सबबि इलाइक़े वासियुनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। गंदे पाणी सबबि मुख़्तलिफ़ वबाई बीमारियूं फैलिजी रहियूं आहिनि। हुननि जो चवणु हो त असांजे ॻोठ में का बि बुनियादी सहूलियत न आहे। हुननि मुतालबो कयो त गंदे पाणी जे सिम नाले खे बंदि करे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। अमीन थैम, STV न्यूज़ जाती। हर ख़बर अव्हां जी पहुच ताईं। ॾिसंदा रहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ STV न्यूज़।